करोंजर के तरफ ये शेर वाले देख रहे हैं। वो समझते हैं कि उनका हुकूमत बनेगा तो वो मेरा करोंजर आपका करोंजर पे तोड़ फोड़ करके आपका ग्रेनाइट को, आपका पत्थर को वो बेचेंगे। इनको ये मालूम होना चाहिए कि शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो आज भी मौजूद है। अगर वो मेरे करोंजर तक हाथ फैलाते हैं तो इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके वो हाथ काटेंगे। ये आपका असासा है। इंशाअल्लाह ताला हम इसका तहफ़्फ़ुज़ करेंगे और अगर किसी को कारोबार करने का हक है तो मेरे थर के अवाम को वो हक है। जी नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु जेको आहे छाछरे में जेको जलसे खे ख़िताब कयो ऐं उते जेको हुन वाज़े मैसेज ॾिनो आहे पंहिंजो कारूंजर जबल जे हवाले सां। ऐं यकीनी तौर ते हिन वक़्तु सिंध जे अंदरि हिकिड़ो अहम मसइलो आहे कारूंजर जबल जे हवाले सां। कुझु ॾींहं पहिरें निगरान वज़ीर जेको आहे मरी साहब जेको आहे उहो उन बयानु ॾिनो हुयो ऐं तमामु उनजो बयान खे सिंध जे अंदरि नापसंदि कयो वियो। ऐं तंहिं करे अॼु जेका हीअ जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको बयानु ॾिनो आहे उन मां हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु वाज़े थी वई त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां इन ते पंहिंजो वाज़े मौक़ुफ़ अची वियो आहे। थोरे जो हुन हवाले सां मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां ख़दशनि जो इज़हार कयो पियो वियो, पर बहरहाल अॼोके हिन वाज़े पैगाम खां पोइ कारूंजर जी जेका आहे तहफ़्फ़ुज़ जी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी पंहिंजे हथनि में खणी वरिती आहे। उन सां गॾोगॾु ॿियनि मौज़ुअनि ते बि गुफ़्तगू कंदासूं। चूंडनि जी मौसम आहे, चूंडनि जे हवाले सां तकनि जी सूरत हाल कल्ह बि डिस्कस कईसूं। अॼोके प्रोग्राम में वधीक तक तव्हांजे साम्हूं सिंध जा जिते दिलचस्प मुक़ाबला आहिनि या सख़्तु मुक़ाबला आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासूं। मुल्क जा सीनियर सहाफ़ी नागार तजुर्बेकार जनाब सोहेल सांगी साहब बि असां सां गॾु आहिनि। पर उन सां गॾोगॾु उन ॾे वञण खां पहिरें हिन मसइले ते ॻाल्हाइण खां पहिरें मां चाहींदुसि त सोहेल सांगी साहब जो व्यू पॉइंट इन ते बि वठिजे त अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी ऐं संदसि घरवारी जे हवाले सां उनजो निकाह जो मामिलो हुयो, उन हवाले सां जेको असांजी अदालतुनि फ़ैसिलो कयो आहे। यकीनी तौर ते सियासत जे अंदरि इन तरह जूं शयूं पाकिस्तान में का पहिरियों दफ़ो कोन पियो थिए। इहे सभु हरकतूं पाकिस्तान जे अंदरि पहिरें बि थींदियूं रहियूं, पर ईअं माण्हुनि जा ज़ाती मामला खणी उन्हनि खे सज़ाऊं ॾियणु ऐं उहो कीअं जस्टिफाए करे सघिबो ऐं अॻे जेके असां सज़ाऊं ॾिनियूं आहिनि उन्हनि ते असां कहिड़े नमूने सां असां जे बैक ट्रैक थिया आहियूं उनजो ताज़ो मिसाल त बिल्कुलु आहे जो असां 2018 जी चूंडनि वक़्तु नवाज़ शरीफ़ खे जेके सज़ाऊं आयूं हुयूं उहे हाणे सज़ाऊं न सिर्फ़ु वापसि थी वियूं आहिनि बल्कि उहो हाणे चूंडनि में हिसो बि वठे पियो। त इन लाइ मुल्क जो माण्हू सम्झनि था त छा हीअ सुभाणे ईअं त न थींदो साईं सांगी साहब? साईं ॻाल्हि इहा त इन में अदलिया जे बारे में हिकिड़ा सुवाल उथणु शुरू थी विया आहिनि। हीअ हिकिड़ा माण्हुनि जा ज़ाती मामला हूंदा आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जो तव्हां जेकॾहिं शयूं कंदो ज़ाती मामलनि में तव्हां मुदाख़लत कंदो त पोइ इलाही सारियूं शयूं खुलंदियूं ऐं पोइ ईंदड़ वक़्त में हिन खे मतिलबु इलाही केतिरा ई केस तव्हांजे साम्हूं ईंदा। असांजी सोसाइटी हिकिड़ी वॾे उन ट्रांज़िशन मां गुज़रे पई, उन में अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि, थींदियूं रहंदियूं आहिनि। उन खे बिल्कुलु हिकिड़ा डिफरेंट तरीक़े सां डील करणु हैंडल करण जी ज़रूरत आहे। उन में अदालती फ़ैसिला ॾेई करे असीं पंहिंजा वधीक मुजारा पैदा कंदासीं। ऐं हूं त मुंहिंजे ख़्याल में हाई कोर्ट में अपील में जेकॾहिं इहा शइ वेंदी त उते हाई कोर्ट उन खे ज़ाहिर इन फ़ैसिले खे उॾाए छॾींदी। पर उन जो हिकिड़ो बैड इम्पैक्ट अदलिया जे बारे में बि ऐं ख़ुदि इहो त असां जेके बि इदारा आहिनि उहे सियासी मुखालफ़न कीअं था हैंडल कनि इहो। अच्छा, हाणे कारूंजर ज़ाहिर आहे तव्हांजो हिकिड़ी सेंटिमेंटल मामिलो बि आहे तव्हांजी ज़ाहिर आहे उते थर सां तव्हांजो तालुक़ु आहे त तव्हांजी हुन सां लगाव जेको आहे, बल्कि उहे बि सॼी सिंध जा माण्हू कारूंजर हुजे या पंहिंजो इंतरान जा असांजा ॿिया जेके बि असासा आहिनि, अॼु जेको बिल्कुलु तव्हां ॿुधो केॾो मतिलबु जेको चइबो आहे न त खुलियल लफ़्ज़नि में जेका कारूंजर जे बारे में पीपल्स पार्टी जो मौक़ुफ़ आयो आहे ऐं उहो बि
पार्टी चेयरमैन जे पारां आयो आहे, इहो को थरपारकर जी या पंहिंजो हैदराबाद डिवीज़न या मीरपुर ख़ासि डिवीज़न जी क़यादत जे पारां न, या कंहिं हिकिड़े MN MP जे उम्मीदवार जे पारां न, चेयरमैन जे पारां मौक़ुफ़ आयो आहे। तव्हां इनखे कीअं था ॾिसो? बिलाल भुट्टो साहब कैटेगरिकली जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे न, उहो हिकिड़ो उर्दू में चइबो आहे दो टोक अल्फाज़। दो टोक अल्फाज़ त दो टोक अल्फाज़ में उन इहा ॻाल्हि कई आहे। ऐं कारूं जे बारे में सॼी सिंध जे माण्हुनि खे ऐं ख़ुदि कारूं जर ऐं नगर पार्कर वारे इलाइक़े सॼे माण्हुनि खे वॾी तशवीश हुई। इन जे लाइ मुज़ाहिरा थींदा रहिया आहिनि। ऐं ख़ुदि जेको महीनू खनि अॻे इहो मदनियात वारो वज़ीर वियो हो, त उते माण्हुनि सां बाक़ाइदनि जी जेको जलसो थियो, उन में माण्हुनि जी झड़प थी हुई त भई तूं केरु थींदो हिन ते, अदलिया जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, तूं हिते छो आयो आहीं? त बल्कि उन हिकिड़े छोकिरे उथी चयो त भई असीं त चाहियूं था तुंहिंजे ख़िलाफ़ु वञी FIR कटरायूं ऐं आउं एप्लीकेशन ॾेई आयो आहियां। त हीउ ॾाढो हिकिड़ो अहम हुयो। ऐं आउं सम्झां थो इन खां पोइ जेको आहे सो इन थर वारी पट्टी में जेके बि पीपुल्स पार्टी जूं 2 सीटूं क़ौमी असेंबली जेके उम्मीदवार हुया, जन ते कल्ह पाण ॻाल्हायोसीं, कल्ह 214 ऐं 215। जी जी, त उन्हनि जी पोज़ीशन वधीक मज़बूत थींदी, जेको पंहिंजे तर्जे मुताबिक़ मतिलबु त उते पीपुल्स पार्टी खे चैलेंज हुयो इन्हनि 2 सीटुनि ते। आउं सम्झां थो हाणे इन लाइ इलाही रस्तो पीपुल्स पार्टी खे खुलियल मिली वेंदो। चलो साईं, कल्ह त तव्हां थर जे बारे में तजिया कया, अॼु ॾिसूं त असांखे कहिड़े तक जे बारे में तजियो करिणो आहे। ऐं उन हवाले सां शुरूआति कयूं था ख़ैरपुर मां कजे। मुंहिंजे ख़्याल में ख़ैरपुर में दिलचस्प मुक़ाबिलो आहे ऐं ॿिनि पीराणियुनि गादियुनि जे विच में आहे। पीर सदरुद्दीन शाह साहिब बि आहिनि हिकु तरफ़, ऐं ॿिए तरफ़ पीर फज़ल शाह साहिब आहिनि। गुज़िरियल भेरे बि इहे 2 पीराणियूं गादियूं जेके आहिनि उहे इन साॻे तक ते ऑलमोस्ट जेको आहे, ज़ाहिर उन में थोरी तरमीम थी आहे नयनि तक बदियुनि जे करे, पर उहो इलाइक़ो साॻियो आहे। उन ते उन्हनि ॿिन्ही जो मुक़ाबिलो थियो ऐं सदरुद्दीन शाह साहिब जेके आहिनि उहे हाराए विया हुआ। फज़ल शाह साहिब इहा खटी हुई सीट, ऐं पर शायदि मटियारी हलूं, मटियारी जो मुक़ाबिलो पहिरें तव्हांखे मटियारी ते तबसरो तव्हांजो पुछंदासीं। बशीर मेमन साहिबु बीठा आहिनि हुते उन तक ते, PMLN जा उम्मीदवार आहिनि, सिंध जा सदर बि आहिनि, ऐं मखदूम जमीलुज़्ज़मान साहिबु आहिनि ॿिए तरफ़। उन तक खे तव्हां कीअं था ॾिसो? मटियारी वारो इहो तक सॼो इन में हिकिड़े पासे त मखदूम रवायती तौर ते खटंदा रहिया आहिनि, वॾे मखदूम तालिबुल मौला खां वठी ऐं पोइ मखदूम अमीन फ़हीम। बल्कि मखदूम अमीन फ़हीम त इन जे लाइ इहो हूंदो त भई हीउ पोलिंग वारे ॾींहं ते पंहिंजो वोट बि कोन ॾींदो हो, पर उन बावजूद बि बहरहाल हू खटंदो रहियो ऐं बाक़ाइदे शायदि हिकु दफ़ो ज़रे घटि बिना मुक़ाबले वारी बि सूरत हाल रही। त उहो हिकिड़ो त उहा सूरत हाल आहे। ॿी जेका सूरत हाल आहे उहा आहे त उते इन तक में जेके नंढियूं नंढियूं जेके बिरादरियूं आहिनि माण्हू, उन में हिकिड़ा नओं क्लास बि डेवलप थियो आहे। उहो हिकिड़ो नंढो वॾो ज़मीनदार बि आहे, उहो नंढो वॾो सरकारी नौकिरी करण वारो बि आहे, प्लस इन तक में मेमन बिरादरी इलाही आहे, मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, इन सभिनी इलाइक़नि में। त उन्हनि जो हिकिड़ो चङो ख़ासो तइदादु आहे। ऐं गुज़िरियल भेरे मेमन बिरादरी तरफ़ां अब्दुल रज़ाक मेमन साहिबु बीठो हुयो ऐं हुन चङा ख़ासा मतिलबु वोट खयां हुया, पर बहरहाल पीपुल्स पार्टी हुन में खटे वई हुई। ऐं हिन भेरे वरी बि जेको इहो मुक़ाबिलो आहे इहो अगेन अब्दुल रज़ाक त गुज़ारे वियो, हाणे बशीर मेमन साहिबु आहे। बशीर मेमन ब्यूरोक्रेट, अॻूणी ब्यूरोक्रेट आहे, पुलिस सर्विस वॾी अथसि, उनखां पोइ FIA में बि रहियो। त हुनजा हिकिड़ा मतिलबु त सिंध जे मुख़्तलिफ़ धुरनि सां तालका वास्ता आहिनि पंहिंजी जाइ ते। पर उन जो मतिलबु इहो कोन्हे त को ही तक को मखदूम हाराए वञनि। फ़र्क़ु पइजी सघे थो नए सिर जेका रीअलाइनमेंट थी आहे, उन रीअलाइनमेंट में मखदूमनि वारो पासो मूंखे फ़िलहालु ॻरो लॻे थो। असुल में मूंखे अलाए छो इहो आहे त असुल बशीर मेमन साहिब खे जेको बीहारे वियो आहे, उनखे लाथो वियो आहे मैदान में, इहो PMLN जो कैंडिडेट आहे। बिल्कुलु। त उन आउं सम्झां थो त ईंदड़ वक़्त में बशीर मेमन साहिब जे लाइ हिते त जॻह हुजे न हुजे, पर इन जो प्रोफाइल ठही वञे, मुमकिन आहे त PMLN जेका आहे सा उहा इनखे गवर्नर जे उहिदे लाइ हू खणे। त छाकाणि जो उन में सिंध जूं जेके बि धुरियूं आहिनि जेके नून लीग सां मिलनि थियूं, उन्हनि जे लाइ इहो आहे त भई हिते को असांजो माण्हू हुजे जेको असांजे हिते जेके बि इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे लुक आफ्टर करे। त उन जे लाइ हिननि खे असुल में माण्हू खपे उन उहिदे जे लाइ, पर बहरहाल हिते हुननि बीहारियो आहे। त मुंहिंजे नज़दीक उहो बशीर मेमन साहिबु वोट त चङा ख़ासा खणी सघे थो, पर ॾिसजे वक़्त ते छा थो बीहे।
पर तव्हांखे यादि हूंदो त हिते अॻे हिकिड़े अब्दुर्रज़ाक मेमन साहब बि मखदूम अमीन फ़हीम साहब सां मुक़ाबिलो कयो हो ऐं उहो ॾाढो क्लोज़ मुक़ाबिलो थियो हुयो। हा, गुज़िरियल दफ़े बि हुयो, मूं ॻाल्हि कई न अब्दुर्रज़ाक साहब जी। हा, त उहो ॾाढो उहो क्लोज़ हुयो, क्लोज़ मुक़ाबिलो हुयो। हा, उहो बिल्कुलु हुयो। ऐं हिते असल में हीअ जेका बि आहे मटियारी जो अब्दुर्रज़ाक मेमन साहब, ऐं हुनजो पंहिंजे हिसाब सां इलाही, बल्कि हुन त डॉक्टर अदीब रिज़वी साहब खे बि चयो हुई त भई आउं ज़मीन ॾियां थो हिते, तव्हां का ख़ैराती अस्पताल ठाहियो वग़ैरह वग़ैरह। बस हिकिड़ो ठीकु माण्हू पंहिंजे लेखे वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू खे अॻिते वधायूं था। नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ तकनि ते गुफ़्तगू जो सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। वठूं था वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम के सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे सिंध जे अंदरि चूंड, मख़सूस चूंड तकनि ते जिते मुक़ाबिला आहिनि, दिलचस्प मुक़ाबिला आहिनि, ऐं उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ आहे। मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामेरा तजनिगार जनाब सोहेल सांगी साहब सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। सांगी साहब, हाणे जेको पाण ॻाल्हायोसीं पिए मटियारी जे बारे में, मीरपुर ख़ासि था हलूं। मीरपुर ख़ासि में अली नवाज़ शाह साहब गुज़िरियल भेरे बि जेको आहे उहा सीट हिकिड़ी खटी हुई। हिन भेरे हू ॿिन्ही सीटनि ते बीठो आहे। मीरपुर ख़ासि जूं 2 सीटूं, यानी 12 ते बि बीठो आहे ऐं उनखां पोइ हू 11 ते बि बीठो। बस 12 जे ॿिन्ही सीटुनि ते मुक़ाबले में जेके उम्मीदवार आहिनि उहे बि नामियारा आहिनि। उन्हनि जी वॾी पीपल्स पार्टी सां एसोसिएशन आहे। हिकिड़ो त मीर मुनवर टालपुर साहब आहे जेको डिगड़ी वारी सीट ते आहे। ॿियो जेको आहे सो मीरपुर वारी सीट ते आहे पीर आफ्ताब शाह जीलानी साहब। ऐं इहे बल्कि इहे 3 ख़ुदि अली नवाज़ शाह त पुराणो जियालो आहे जंहिंखे खणी चइजे। भुट्टे जे ॾींहंनि में हिनखे भुट्टे साहिबु हैदराबाद सिटी जो पीपल्स पार्टी सदर कयो ऐं हितां खां पोइ हिकिड़ी सूबाई जी सीट ते बि आयो हो 77 वारी इलेक्शन में। त हुनजो हिकिड़ो वॾो बैकग्राउंड आहे। उनखां पोइ हैदराबाद में जॾहिं पीपल्स पार्टी जूं थींदियूं हुयूं मीटिंगूं, उहे इन जे रिहाइश गाह ते थींदियूं। सॼो खाइण पीअण जो उन्हनि जो बंदोबस्तु सॼो अली नवाज़ शाह साहबु कंदो। ऐं लोकली बि चङो ख़ासो हुनजो कमु आहे। त हीउ ॾाढो सख़्तु मुक़ाबिलो आहे, घटि में घटि मीरपुर वारी सीट ते पीर आफ्ताब शाह। बाक़ी डिगड़ी वारी सीट मीर मुनवर टालपुर साहब जे मुक़ाबले में अली नवाज़ शाह साहबु आहे। त मतिलबु मूंखे अलाए छो लॻे थो हीअ जेका सीट आहे इन ते अली नवाज़ शाह जी जेको उन जा वधीक उनखे आहे हुनजो त हू मथे उभरी अचे, सरसी हुनखे हासिलु लॻे थी। ऐं हू सीट जेका आहे उन में ॿुधायो त हिकिड़ो सेक्शन त आहे जेको पीपल्स पार्टी सां। पर लोकल गवर्नमेंट जे चूंडनि में पीर साईं अली नवाज़ शाह साहब उम्मीदवार बीहारिया हुआ, पर उहो को एॾो वॾो बूटो न ॿारे सघिया जेका असां ॾिठोसीं, जेका रिसेंट थियो 2022-23 जे अंदरि। हा, मुंहिंजे ख़्याल में उन लोकल बॉडीज़ खे टारगेट बि न कयो। ऐं ॿियो हुनजो इहो बि हूंदो त भई इहो त पीपल्स पार्टी खे वेझो रहियो न। इहो ख़ुदि जेको नो कॉन्फिडेंस मूव थी ओॾी महिल बि जेसि ताईं मुंहिंजे ज़हन में आहे त हिन नो कॉन्फिडेंस मूव में पीपल्स पार्टी जो हुनखे सपोर्ट ई कयो, त मे बी हुनजे ज़हन में इहो हुजे त भई हिन सां वापसि जेको आहे सो वञी बि सघिजे थो हिन सां गॾु। उहो न थी सघियो हूंदो त हू को एज सच को सफ़ा पीपल्स पार्टी ख़िलाफ़ हुजे, इहो मामिलो। इहा जी ॻाल्हि आहे न त हू PTI सां गॾु बि न वियो जॾहिं पंहिंजो हुन में हुयो गुज़िरियल असेंबली में। ऐं हिन भेरे जेके बि पीपल्स पार्टी मुखालिफ़ GDA में विया त हीउ GDA जो हिसो बि न थियो। ऐं PMLN जे पारां बि फर्ज़ वरितियूं हुयूं, बशीर मेमन साहब ऐं ॿिया 3 हुनखे कोशिशि कंदा रहिया, पर उन हवाले सां बि हुन कंहिं बि पार्टी में वञण खां उहो जवाबु ॾेई छॾियो। न GDA जो हिसो थियो, न PTI जो, न को जेको आहे पंहिंजो PMLN जो। तंहिं करे हिन जी पंहिंजी हिकिड़ी शख़्स आज़ादु हैसियत बरक़रार रखी आहे। ऐं उनजे बुनियाद ते जीअं तव्हां चयो न त गुज़िरियल भेरे जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हुनखे पंहिंजो कन्वे कयो हुयो त भई उन हवाले सां त पोइ उन वोट बि जेको आहे पीपल्स पार्टी जे चवण ते नो कॉन्फ्रेंस महिल पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे उनखे मोट ॾींदे उहो कयो हुयो। त इहो बहरहाल दिलचस्प मुक़ाबिलो बहरहाल आहे ऐं ॾिसजे त उहा हुते छा थो थिए। बहरहाल हाणे अॻिते वधूं था साईं, पंहिंजो सांगड़ जे तक ते हलूं था। सांगड़ ते बि हिकिड़ो तक आहे जिते शाज़ियाता मरी साहिबा बीठल आहे ऐं उहो शाज़ियाता मरी साहिबा इहो तक रिवायती तरह ते त उहो आहे पंहिंजो पुराणो तक रहियो, पर शाज़ियाता मरी साहिबा उते 2 दफ़ा खटे चुकी आहे। हिकु दफ़ो लोकल पंहिंजो नंढी चूंड में ऐं ॿिए दफ़ो जनरल सीट में।
त इहो बि दिलचस्प आहे। तव्हां उते मोहम्मद ख़ान जुणेजो साहब बीठल आहे, शाहनवाज़ जुणेजो जो वॾो फर्ज़ंद, उनखे तक खे तव्हां कीअं था ॾिसो? बुनियादी तरह सां हिकिड़ो त दौरु हुयो जंहिंमें हू त शाहनवाज़ जुणेजो साहब ऐं शाज़िया अतामरी साहिबा जो जेको वालिद हुयो अताउन मरी साहब, इहे हिक ॿिए जा हू राइवल बि रहिया आहिनि हू पुराणे दौर में। त उहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते, उनखां पोइ वरी पीपल्स पार्टी में आया ऐं सॼो मामिलो हलियो। त उहो हिकिड़ो ज़ाहिर पुराणी ॻाल्हि आहे, पाण इहे किसे जे तौर ते कयूं पिया। शाज़िया जे लाइ इहो आम जेको मशहूरु आहे जेको मीडिया जे सर्कल्स में, सियासी सर्कल्स में, उहो आहे त हिन उते इलाही कमु कराया आहिनि। भले कॾहिं कॾहिं त इहो बि मीडिया जे किन सर्कल चयो त उते एॾी मिसाली तरक़ी थी आहे, बहरहाल उन ते क्वेश्चन मार्क बि आया बहरहाल। त उहो पंहिंजी जाइ ते, पर इहो जेको पाण वटि शाहनवाज़ जुणेजो साहबु जंहिंजो फर्ज़ंद मोहम्मद ख़ान जुणेजो बीठो, इहो हिकिड़ो उते पाण चवंदा पिया न, इहो क्लासिकल वॾेरो हुयो उन जो, त फ़ैसिला कराइण। क्लासिकल वारो चक्कर मूंखे कॾहिं सम्झ में न आयो। क्लासिकल माना छा? क्लासिकी मौसीक़ी थींदी आहे, वग़ैरह थी सघंदा। त इहो वाकई मूंखे सम्झ में न आयो। त मूं बि चयो, माण्हू चवनि था, मूं थोरे पियो चयो। त इन में बहरहाल इहो हिकिड़ो आहे, हुनजो हिकिड़ो तमामु राज बिरादरियूं हुयो, फ़ैसिला करणु निबेरणु, ऐं को घणो पढ़ियल बि कोन हो। त उन बावजूदि बि मतिलबु त हुन हिकिड़ो पंहिंजो रेपो ठाहियो, ऐं जाम सादिक जे दौर में बि उन हिकिड़ियूं शयूं फेस बि कयूं, उहो बि हिकिड़ो रहियो। MRD जे दौर में बि शयूं फेस कयूं, उहो बि रहियो। त उनजो हिकिड़ो रहियो आहे। ऐं हीअ बि सॼो जेको फैमिली आहे, को हरू जंहिंखे चऊं पीपल्स पार्टी खां ॿाहिरि हुजे, ईअं को कोन रही आहे। हुननि जो भाइटियो जेको आहे पंहिंजो उहो बीठल आहे पीपल्स पार्टी पारां उम्मीदवार आहे ॿिए तक ते। त हीअ मतिलबु त इहो आहे त भई रोशन जुणेजो साहब जेको आहे, हा, त हीअ जेको आहे सो इहो जेकर सुभाणे मसाल जे तौर ते पीपल्स पार्टी खे वोट जी ज़रूरत पए थी, हुनखे ॾेई बि विझंदो, इन जो बि को कोन्हे। हिनखे हिन भेरे आउं सम्झां थो त असुल में पीपल्स पार्टी हिनखे टिकट ॾे आहे, जेकॾहिं कोई स्पेस निकिरे हा, त उहा स्पेस न पई निकिती, तंहिंजे करे हुनखां जंहिंखे चऊं नाराज़ आहे, त उहो नाराज़गी जे इज़हार जे तौर ते बीठो आहे। पर मुक़ाबिलो ॾाढो दिलचस्प आहे। ऐं जेकॾहिं उते वाक़ई शाज़िया मरी तरक़ियाती कमु कराया आहिनि त जी ॿुधाए थो वञे त हुनजी कारकर्दगी उहो बुनियादु आहे, या हीअ जेको शाहनवाज़ जुणेजो साहब जी जेका लेगेसी आहे, उन तौर ते मोहम्मद ख़ान जुणेजो करे थो शयूं। इन्हनि ॿिन्ही जो ॾिसजे त हाणे इहे गॾु जॾहिं अची बीहनि थियूं त कहिड़े पासे सरसी हिते मुक़ाबिलो बहरहाल दिलचस्प आहे। नौशर फिरोज़ में जेको तक आहे पंहिंजो, जंहिं ते बेहण साहब ऐं ग़ुलाम मिर्ज़ा जतोई साहब बीठल आहिनि, सांगी साहब, इहो तक बि 1988 खां वठी इहो तक जेको आहे उहो दिलचस्पी जो मर्कज़ रहियो आहे। छाकाणि त 1988 में जॾहिं ज़ुल्फ़कार बेहण जो वालिद साहब जेको आहे ऐं ग़ुलाम मिर्ज़ा जतोई साहब जे वालिद जे विच में मुक़ाबिलो थियो, त उन वक़्तु बेहण साहब खे को कोन सुञाणींदो हुयो। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई उन वक़्तु जेको आहे तमामु वॾो नालो हुयो, ऐं ताज़ो पीपल्स पार्टी मां अलविदा करे हू बीठो हुयो। ऐं पोइ जेके नतीजा आया, जेके सिंध में 2-4 जेको उन वक़्तु चयो पियो वियो त वॾा बुत किरिया, ऐं जिन में पीर साहब पागारो शाह मर्दान शाह बि हारायो, ग़ुलाम महर साहब बि हारायो, ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब बि हारायो। त उन वक़्तु जेका पूरी MRD जो पूरो जेको ॾहाको हुयो, 77 खां वठी 88 ताईं जो जेको ॾहाको, बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं बेगम नुसरत भुट्टो साहिबा जेको आहे उन माण्हुनि जे उन रद्द अमल खे, जेको ख़ासि तरह 4 अप्रैल 1979 ते जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो अदालती क़तल थियो ऐं उनखे शहीद कयो वियो, उनखां पोइ जेको माण्हुनि जे अंदरि जेको गुस्सो हुयो, उन गुस्से खे एॾे वॾे अरसे ताईं उन्हनि संभाले रखियो ऐं उनखे जवान कयूं। ऐं उन गुस्से ऐं उन माण्हुनि जी जेका कावड़ हुई, उनजो इज़हार असांखे 88 जे चूंडुनि में मिलियो हुयो। वक़फ़ो वठूं था पंहिंजो चयो पियो वञे, वक़फ़े खां पोइ वरी अची हिन गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदा। नाज़रीन, वक़फ़े खां पोइ गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई नौशर फिरोज़ जे तक ते, ऐं उन तक जे हवाले सां साईं सोहेल सांगी साहब जो तजुर्बो ॿुधंदासीं। साईं सांगी साहब, हा, इन में तव्हां वॾे जतोई साहब ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब जी ॻाल्हि पिए कई, त जतोई साहब मतिलबु पीपल्स पार्टी सां गॾु रहियो। भुट्टे साहब खे सज़ा आई, उनखां पोइ MRD तहरीक में उनजो तमामु वॾो रोल रहियो। ऐं एतिरे करे पथियाड़ी में त रोल में थोरो गड़बड़ थी, जंहिंमें हिन चयो त भई हाणे माज़ी की ग़लतियां भुला दो,
उन खां पोइ जेको आहे इहो सॼो सिलसिलो शुरू थियो। बहरहाल त हिकिड़ो डिघो अरसो पीपुल्स पार्टी सां अटैच रहियो ऐं ज़िया हिन खे कयो पए त भई तव्हां अचो तव्हांखे वज़ीर अज़म थो ठाहियां, त हिन तॾहिं इहो ई चयो त न भुटो लेडीज़ सां तव्हां ॻाल्हायो। इहो सॼो हिकिड़ो रहियो। पर उहो हाणे पंहिंजी जाइ ते, पर 88 पर उनखां पोइ जेको 86 में मोहतरमा आई ऐं उनजो लाहौर में थियो इस्तक़बाल, उन ज़माने में तेसिताईं जतोई ऐं पीपुल्स पार्टी विच में, पीपुल्स पार्टी क़यादत जे विच में विछोटियूं पैदा थी चुकियूं हुयूं। पोइ ज़ाहिर त जॾहिं 88 जूं इलेक्शन थियूं त रईस वॾो ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब ऐं रहमतुल्लाह बेहण साहब इहे बीठा, उनमें बेहण साहब खटे वियो ऐं इलाही सारे उन सां मार्जिन सां खटियो, त पोइ इहो सॼो सिलसिलो रहियो। हाणे वरी बि जेके आहिनि इहो बेहण साहब जो फर्ज़ंद ज़ुल्फ़कार अली बेहण, उतां खां मुर्ज़ा जतोई साहब बीठो आहे चूंडुनि में, त हीउ हिकिड़ो डिघे अरसे ताईं रहियो आहे। ऐं हिते पीपुल्स पार्टी जो वोट रहियो आहे इलाही सारो। ऐं नौशहरे जी बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजो इन सिंध जो हिकिड़ो सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल पट्टी आहे। ऐं हिते जो जेको मिडिल क्लास बि चङो ख़ासो आहे, तालीम ठीकु ठाकु आहे। उन हवाले सां हिते मतिलबु त पीपुल्स उन बावजूदि सदाईं इहो जेको वेव आहे इहो पीपुल्स पार्टी जी ॾे रही आहे इन जी। त हिकिड़ो दफ़ो वरी बि थिए। बहरहाल जोतोई पंहिंजे लेखे हिकिड़ी तमामु वॾियूं ज़मीनदारियूं रखण वारा ऐं हीअ शायदि हुनजी चौथी पीढ़ी आहे जेको सियासत में हिसो पई वठे, उन ई तौर ते आहे। त ॾिसजे हाणे उन छा थी सूरत हाल बीहे। अच्छा, ख़ैरपुर ज़िले जा 2 तक आहिनि। हिकिड़ो त तक आहे जिते जेको सवेर प्रोग्राम शुरू में मूं चयो पिए त पीराणियूं गादियूं जेके आहिनि उहे 2 आहिनि, ऐं मां चाहींदुमि उन ते तव्हांजो तबसरो मां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त जिते सदरुद्दीन शाह ऐं पंहिंजो पीर फज़ल शाह जे विच में मुक़ाबिलो आहे। हा, इहे ख़ैरपुर ज़िले जूं बल्कि पंहिंजे सिंध जूं 2 वॾियूं पीराणियूं गादियूं आहिनि। उन्हनि जे पाण में मुक़ाबिलो या चटाभेटी जेको बि पाण चऊं उहो आहे। ऐं इहो वधीक शार्प हाणे गुज़िरियल 2-3 इलेक्शन्स खां पोइ, 2 इलेक्शन खां पोइ थियो आहे। अॻे बि इहो रहियो हो, पर अॻे इहो पीर साहब पागारो या उन फैमिली जा माण्हू डायरेक्टली कोन इलेक्शन में बीहंदा हुआ। 88 खां पोइ पीर साहब इलेक्शन में आयो, न त इन जा माण्हू बीहंदा हुआ। अच्छा, जेका पीरा राणीपुर आहे इन में इहो त ख़ुदि अॻे जेको पीर अब्दुल कादिर शाह जीलानी हुयो उहो उन 70 वारे चूंड में बीठो, उनखां पोइ जेको पीपुल्स पार्टी सां रहियो। ऐं पोइ हिन जा कुझु सेक्शन जेके आहिनि से ज़िया वारी 85 वारी इलेक्शन में उन सां गॾु विया। इहो सॼो थींदो रहियो। पर पीर फज़ल शाह इहो हुयो पीपुल्स पार्टी जी तरफ़ां खटंदो रहियो। हाणे इहो दिलचस्प ॻाल्हि आहे त हिते इन्हनि जा जेके मुरीद आहिनि उहे ख़ैरपुर में बि आहिनि, पीरा राणीपुर जा, ऐं चङे ख़ासे तादाद में दादू में बि आहिनि, ऐं कुझु ॿियनि ज़िलनि में हूंदा पर एतिरा घणा कोन आहिनि। अच्छा, पीर साहब पागारे जो हालांकि उते जेको हुनजो पंहिंजो अबाणो ॻोठु आहे उहो पीर ॻोठु उते आहे, पर पीर साहब जा जेके वधीक मुरीद आहिनि उहे सांगढ़ या पोइ इन मीरपुर ख़ासि डिवीज़न ते हेॾां अचनि था। ऐं उतां खां हिन जो बीहण इहो ज़ाहिर त आहे। ऐं इन जे नारे थर वारो जेको इलाइक़ो आहे इन में पीर साहब जा मुरीद बि आहिनि ऐं इन्हनि जा पीरा राणीपुर वारनि जा मुरीद बि आहिनि। गुज़िरियल कुझु महीननि में हिकिड़ो वाक़ियो थियो जेको फातिमा फुरड़ो वारो थियो, उन जे करे इन पीरा राणीपुर वारे इन ते थोरा उन ते जेको थींदो आहे पब्लिक ओपिनियन में उहे कुझु छंडा पिया। उहो हाणे ॾिसूं हुनखे माण्हू कीअं था उहे ॾिसनि। त अच्छा, पर मूं न ॿुधो आहे त कैंपेन जे दौरान इहा ॻाल्हि पंहिंजो GDA जा अॻुवाण को उन मामले ते ॻाल्हाईंदा हुजनि। इहो इतफ़ाक़ आहे त उन इलाइक़े जो जेको सभ खां वधीक जेको मतिलबु आहे पंहिंजो जेको इको कंदड़ जेको तव्हांजो मामिलो हुयो। ऐं पर असुल में पीर साहब पागारे वारा इहो उन लेवल जूं शयूं मुंहिंजे ख़्याल में खणंदा बि कोन्हनि, जेको मूंखे जेका ॼाण आहे। ॿियूं त जेके बि अटकलूं सटकलूं जेके थींदियूं आहिनि पाण वटि पीर वॾेरा कंदा आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हूंदियूं, पर हीअ उन पब्लिकली उनखे वञी जीअं माण्हुनि वञी ख़िताबु करणु ॻाल्हाइणु या कंहिंजी प्राइवेसी में अहिड़े नमूने सां घिड़णु वग़ैरह इन टाइप जूं शयूं घटि कंदा आहिनि। मतिलबु जेसिताईं मूंखे ज़हन में अचे थो त उहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, उन करे उहो न बणियो हूंदो। पर भले हिकिड़ो ओॾीमहिल त चङो ख़ासो पंहिंजे सिंध में थी वियो न, सॼो चङो ख़ासो गोड़, मे बी उनजो इम्पैक्ट एॾो न बि अचे, इहो ठीकु आहे।
हूअं ओवरऑल मतिलबु त हिते घणे भाङे त इहो ई आहे त जेको पीरा राणीपुर वारा आहिनि इन्हनि जो हिकिड़ो रहियो आहे माज़ी में चङो ख़ासो। अगेन उते ॿियूं जेके धुरियूं आहिनि पर गुज़िरियल भेरे सदरुद्दीन शाह साहब पाण कैंपेनिंग कोन कई, हुनजे पुटु इस्माइल शाह कई हुई, साईं पंहिंजो पीर पागारे जो पुटु राशिद शाह कई हुई। हिन भेरे पीर पागारो त उते नज़र था आहिनि, पर पीर सदरुद्दीन शाह उते पाण कैंपेन कनि पिया ऐं काफ़ी हुन मोबिलाइज़ेशन कई आहे। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो सदरुद्दीन शाह पंहिंजे तक जे हिसाब सां कनि। हूअं त अॻे पीर साहिब जे बिहाफ ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके उम्मीदवार बीठल हूंदा हुआ उन्हनि जी हिमायत करणु ईंदा हुआ, पर हिन भेरे उहो रोल जेको आहे राशिद शाह कनि पिया। जीअं मिसाल तौरु लाड़काणे ॾे जेका आहे जेका GDA जा अॻुवाणनि जी हिमायत करणु आहे राशिद शाह साहिब जा, पीर सदरुद्दीन शाह साहिब जो फोकस पंहिंजे तक ते आहे। हा, हिन भेरे ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त पीर पागारे जा जेके बि फैमिली माण्हू आहिनि उन्हनि बाक़ी जेके बि तक आहिनि पंहिंजे सिंध में उते उन्हनि को घणो को दिलचस्पी न ॾेखारी आहे। उन्हनि वधीक कॉन्सेंट्रेट इन ते कयो आहे त भई पहिरीं जेको आहे हिते वारी असीं पंहिंजी का सीट त ठाहियूं। ख़ैरपुर जो हिकिड़ो ॿियो तक आहे, टाइम थोरा 204 आहे ख़ैरपुर जो, ऐं उते दिलचस्प सूरत हाल इहा थी आहे जो हिन भेरे मौज़म अब्बासी दरिया क्रॉस करे उते अची बीठा आहिनि। अब्बासी ख़ानदान कॾहिं बि उते इलेक्शन न विड़ी आहे, पर हिन भेरे मौज़म अब्बासी साहिबु उते अची बीठा आहिनि। हा, हिन पासे अब्बासियुनि जा वोट बि आहिनि, छाकाणि जो इहो लाड़काणो ऐं ख़ैरपुर दरिया विच में, ऐं त जेको पाण सिंधी में चवंदा आहियूं दंगाई ज़िला आहिनि, हिक ॿिए खे वेझा लॻनि था, त उहो हिकिड़ो असर रसूख़ उन्हनि जो रहंदो आहे। पर इम्पॉर्टेंट इहो आहे त हीअ अब्बासी खे हिते कहिड़ी ज़रूरत पई जो हिते आया। इन खां हटी करे त भई ठीकु आहे जेकॾहिं लाड़काणे में आहे उते ई उन्हनि कयो पए, उन में रुॻो हिकिड़ी शइ जेका थिए थी जेको चई लाड़काणे में बि त एक्सपेंड कयो अथऊं न। अॻे हिकिड़ी PS जी सीट ते बीहंदा हुआ जेका शहर वारी हुई, हाणे शहर वारी सीट सां गॾोगॾु PS 11 थी आहे उहा, ऐं हुन सां गॾु PS 12 ते बि बीठा आहिनि, बाकराणी वारी जेका सीट आहे। हा, मतिलबु तंहिंजो मतिलबु हिकिड़ो नओं प्लेयर हुन इंट्रोड्यूस करायो आहे, उनजो नालो आहे मौज़म अब्बासी जो नंढो भाउ काज़िम अब्बासी साहब। ॾिसो, उनजो मतिलबु इहो थियो त शायदि सिंध में पाण वटि इहा हिन भेरे अकेली फैमिली आहे जंहिं पंहिंजे पाण खे सियासी तौर ते एक्सपेंड करण जे लाइ उन तौर ते ॾेखारियो आहे, त इहो आहे। ऐं हिन में इन मौज़म अब्बासी हिते ख़ैरपुर में चूंडण खां अॻु में केतिरनि ई मौक़नि ते जेको आहे सो ईंदो रहियो आहे, ऐं उन जूं कुझु शयूं मीडिया में छपियूं रहियूं जेके राजभाग थींदा आहिनि इन में, त हाणे ॾिसे त उनजो केतिरो बीहे, पर ऐं सम्झा रिफ्लेक्शन हुनजो वधीक उते ईंदो त जेको थींदो भई ठीकु आहे इहो वोटनि जी एक्सचेंज वग़ैरह, पर उते बि लाड़काणे में गुंजाइश कोन थी लॻे जो पीपुल्स पार्टी सां हिकु डील कनि, किथे को रिलीफ वठनि, उहो को मूंखे कोन थी नज़र अचे। पर ॾिसे हिकिड़ो मुक़ाबिलो दिलचस्पु आहे, हिते हिन जी एंट्री वधीक दिलचस्पु आहे। अच्छा, हाणे एंट्री जो जेको तव्हां पर्सपेक्टिव ॿुधायो, उहो पर्सपेक्टिव ॾाढो इंट्रस्टिंग आहे। कल्ह बि वेंदे वेंदे उन ते तबसरो कयो हुयोसीं। ही मतिलबु जिते जंहिं बिरादरी जा वोट हुजनि, जीअं कल्ह पावरनि जे बारे में ॻाल्हायोसीं त कीअं पावरनि जेको आहे पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कयो जेकाबाद वारी तक ते, गढ़ी खैरे वारे तक तां PS 3 जेका आहे उते पंहिंजे औरंगज़ेब पावर जी सीट लाइ हुननि दादू में जेका पावर बिरादरी जो लिवरेज आहे उन खे इस्तेमालु कयो ऐं उहो उते वरितऊं। ईअं हाणे अब्बासी जिते अब्बासियुनि जो मिसाल तौरु हुआ, जीअं तव्हां चओ था त उहो हीअ बिरादरियूं ऐं ख़ुदि जेको तव्हां थरपारकर जे बारे में ॻाल्हायो पए त जीअं मेघवाड़ जेको आहे उहो पिया थियनि, ऐं अॻे ते इहो हूंदो शेड्यूल कास्ट लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हुयो। हाणे उहो मेघवाड़नि सां, भीलनि सां, मालियुनि सां, कोलियनि सां, इहो जेको बिरादरीज़म ऐं इहो पियो थिए, तव्हांजे ख़्याल में इहो मजबी तौर ते उनजा उहो छाकाणि टाइम घटि आहे, पर इन ते पाण हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम कंदासीं, बसि जस्ट तव्हांजो कमेंट खपे। असल में इहो मुशरफ़ हिनखे इंट्रोड्यूस करायो ऐं उनखे नतीजे मतिलबु जेके सियासी फ़िक्री नज़रियाती अहिड़े क़िस्म जूं शयूं उन्हनि खे पोइ ते उछलाइजे, उन ते ज़ाती जेके शयूं आहिनि, ज़ाती मामला, ज़ाती तालुक आहे, राजभाग जंहिंखे चइजे थो, उन ते वापसि आणिजे। हीअ अगेन पोइ ते वञी जेको पाण 50s वारे ज़माने में जेका हिकिड़ी पॉलिटिकल ऐं पाण में जेको तालुक हुयो सियासी माण्हुनि जो, हीअ उते बीहारण जी ॻाल्हि आहे। साईं साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। अॼोके प्रोग्राम में जेके तक कयासीं, पर ईंदड़ ॾींहंनि में वधीक जेको आहे सूबाई सिम जा तक ऐं कराची जे कहिड़नि तकनि ते मुक़ाबिला आहिनि ऐं
कराची खां ॿाहिरि जेके सिंध जूं 5 डिवीज़नूं उनमें जेके तक रहिजी विया आहिनि त उहे बि तव्हां ते उन्हनि जो पहुचाईंदासूं ऐं मुल्क जे अंदरि बि जेके ख़ासि तक उहे जिन ते सख़्तु मुक़ाबला आहिनि जिते ख़ासि तरह क़यादतूं पार्टियुनि जूं इन्वॉल्व आहिनि उन्हनि तकनि जा हाल वाल बि तव्हां ते पहुचाईंदासूं। अॼोके प्रोग्राम मां पंहिंजे मेज़बान फयाज़ नाइच ऐं असांजे पॉलिटिकल एनालिस्ट साईं सोहेल सांगी साहिब खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।